ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ा ज़ाल मुड़ुसु हुआ, उन्हनि खे शादी करे 5 साल थी विया, वीचारनि खे ॿार न पियो थिए। त विया हिकु संत वटि, संत खे चयो भई असां ते रहम कर, भई असांखे शादी करे 5 साल थी विया आहिनि पर असांखे ॿार नथो थिए। चई काई ॻाल्हि कोन्हे, हफ़्ते 10 ॾींहं में मां वञिणो आहे केदारनाथ, हुते वञी तव्हांजे नाले जो मां ॾीओ ॿारे थो अचां। चयो ठीकु आहे। वरी 5 साल खां पोइ हुन संत खे हिननि जी यादि थी पए, त चवनि थो मां हुनजे घर मां थी अचां, पुछी अचां भई छा हाल चाल आहे, कीअं आहे, सभु ठीकु आहे करे। त अचे थो, बेल वॼाए थो, दरवाज़ो खोले थी, हुनजी जो दरवाज़ो खोले थी, त संत ॾिसे थो त अंदरि 5 ॿार आहिनि ऐं जोई बि आहे। चए थो भई वाधायूं हुजनि तव्हांजे घर ॿार ॼाओ। चई पर तुंहिंजो घोटु ॾिसणु नथो अचे। चई मुंहिंजो घोटु वियो आहे केदारनाथ, तव्हांजो घोटु इहो ॿारे आया, हुनखे विसाइण 5 साल में 5 ॿार थी विया आहिनि। चओ ओम साईं राम।